ॿिया मोजिज़ स्टेज ते बैठल असांजा महिमान, प्रिय ख़ानदान को आयल मुख़्तलिफ़ ख़ानदाननि जा फ़र्द, मर्द औरत, असांजी भेणियूं न्याणियूं, असांजा सिविल सोसाइटी जा दोस्त, मीडिया जा दोस्त, सभिनि खे अस्सलाम वालेकुम। सभिनि खां अॻु में त मां इहा मुबारकबाद ॾियणु चाहींदुमि अॼु जी तक़रीब में इन 30 कपल्स खे, और इहा दुआ कंदुमि त अल्लाह ताला इन जोड़नि खे सलामत रखे, इन जे घर में रोज़गार हुजे, ख़ुशी हुजे, और अल्लाह ताला इनखे पाण में मोहब्बत और प्यार ॾे। मां खानगढ़ जे माण्हुनि लाइ तमामु घणो सोचींदो आहियां, पूरी पंहिंजे घोटकी लाइ तमामु घणो सोचींदो आहियां, ऐं इहो वेठे वेठे हिकिड़ो आइडिया आयो त छो न को अहिड़ो क़दम खणिजे जंहिंमें तव्हां माण्हुनि जी ज़िंदगी में हिकिड़ो डिफरेंस पैदा करे सघो। त इन लाइ असां हे तक़रीब शादियुनि जी रखीसीं, और हे छड़ो शुरूआत आहे। तव्हां इंशाअल्लाह ॾिसंदो जीअं अॼु असां 30 ख़ानदाननि खे या पंहिंजे हिते वेठल जेके जोड़ा आहिनि उन्हनि जी शादी सां गॾो गॾु रोज़गार जो बि सोचियोसीं, ऐं उन्हनि खे मोटरसाइकिल ऐं ॿिया कुझु क़ीमती शयूं उन्हनि खे बि ज़रूरु ॾींदासीं। पर इहा शुरूआत आहे। त अॻियां ॾिसंदो इहे तक़रीबा, इहे रोज़गार या डेवलपमेंट जा कम जेके भी हूंदा इंशाअल्लाह उहे फेयरली थींदा। मैं फेयरली इन लाइ चवां थो पियो, जैसे कि डीसी साहब ने आपको बताया, हिते तो उम्मीदवार घणा आहिनि उहे शादी जा, पर मां माज़रत कयां थो त असांखे मूंखे मौक़ो न मिली सघियो, न त मां पंहिंजो बि नालो ॾियां डीसी साहब खे। त असां फेयरली इनखे करायोसीं ऐं सर्वे करायोसीं बाक़ाइदा, और डीसी साहब के या इंस्ट्रक्शंस डीसी साहब पास कयूं त जेके माण्हू जेके ख़ानदान जिनकी इनकम सफ़ा लो आहे, जेके एॾो शादियूं नथा करे सघनि पिया, असांजी न्याणियूं, असांजा भाउ, असां उन्हनि जा फेयरली नाला ॾिनासीं इन सर्वे खां पोइ। अॼु उहे अल्हम्दुलिल्लाह हिकु नई ज़िंदगी जी शुरूआत करण वारा आहिनि। त मां मुबारकबाद ॾींदुमि वरी सभिनि खे, ऐं तव्हांखे ईअं न आहे त विसारे छॾिबो। इंशाअल्लाह ताला अॼु हे तकलीफ़ थी आहे, तव्हांजो जेको बि तकलीफ़ हूंदी, का बि ॻाल्हि हूंदी, तव्हां असांजा दरवाज़ा तव्हां लाइ हमेशह खुलियल आहिनि। तव्हां हमेशह केॾी महिल बि अची असांखे जेके बि तकलीफ़ूं तव्हां गुज़रो था, असां कोशिशि कंदासीं त उहा तकलीफ़ तव्हांजी दूर करण जी कोशिशि कयूं, भले उहा डेवलपमेंट जे हवाले सां हुजे, भले ज़ाती हुजे या सियासी हुजे। आख़िर में हिकिड़ी ॿी अनाउंसमेंट बि कंदासीं। AC माको साहब बि हिते वेठा आहिनि। असांजी खानपुर में बि हिकिड़ी लाइब्रेरी हुई जेकी सफ़ा ज़बून हालत में आहे, पर उनखे असां बिल्कुलु नओं करे ठारायूं था। ऐं जीअं मां हिते बि कंट्रीब्यूट कयुमि हिन प्रोग्राम में, ईअं इंशाअल्लाह ताला उते बि कंट्रीब्यूट कंदासीं पाण ज़ाती, और इंशाअल्लाह उहा लाइब्रेरी भी नौजवाननि लाइ हिकिड़ो तोहफ़ो हूंदो जेको मरहूम अली मोहम्मद ख़ान जो ॾिनल हुयो। और इहे जेको भी इंफ्रास्ट्रक्चर जेको ख़राब थी चुको आहे, जेको ज़बून हालत में आहे, मसला घणा आहिनि, लेकिन इंशाअल्लाह ताला थोड़े टाइम आहे, लेकिन उनखे बहितरीन तरीक़े सां यूटिलाइज़ करे माण्हुनि जे कमनि, माण्हुनि जी वजह सां अॼु असां हिते बीठा आहियूं। असांखे कंहिं वॾनि माण्हुनि, वॾे क़दावर माण्हुनि जी ज़रूरत न आहे। असांजा हे प्यारा भाई असांखे अॻियां पुॼाईंदा, असांजे प्यारी भेणा जेके आहिनि, इन्हनि जी दुआइनि ई असांखे अॼु आहे। अॼु असांखे एतिरी अल्लाह ताला इज़त कई आहे त उहा तव्हां सभिनि जी दुआयूं, तव्हांजी मोहब्बत जो नतीजो आहे। त मां हिकु दफ़ो वरी मुबारकबाद ॾींदे तव्हां सभिनि जो शुक्रिया अदा कंदुमि। त इंशाअल्लाह हे तक़रीबा पियूं हलंदियूं पंहिंजियूं। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।